शदात कोट से चोरी और डकैतियों की वारदात तो अपनी जगह, मगर पुलिस इंतजामिया के खिलाफ शहरियों का एहतजाज करना भी अपनी जगह हैसियत रखता है। और ऐसे में शहरियों के साथ इंसाफ का दूर दूर तक कोई अता पता नहीं, जबकि शहरी मायूस और परेशान होकर शहर के मुख्तलिफ इलाकों में एहतजाजी मुजाहरे करने पर भी मजबूर हैं। मुंहिंजो पुट अलाह ॾिसे तो बेगुनाह, मुंहिंजे मुड़ुस खे बि हार्ट अटैक थियो आहे, मुंहिंजे छोकिरे खे बि थियो आहे, मुंहिंजी छोकिरी बि बीमार आहे। मां बेगुनाह आहियां, मुंहिंजो अलाह ॿुधंदो, मुंहिंजो क़ुरान वॾो, मुंहिंजो पीउ मां हुयो आहे, इहो क़ुरान आहे, मालिक साईं सभिनि जो आहे, मुंहिंजो बि ग़रीब जो ॿुधंदो। बेगुनाह मां त निकिरे त ॿ संग ॾियां, न त वठां थो सना को ॿ संग। 10 साल हिन सां बदल आहियां, 20 साल भी बदल आया। असांजो ॿार कढी असां बेगुनाह, क़ुरान ॾिसो बेगुनाह सानो बेगर भरो पंहिंजो शिकायत असांजो मथो छाजो कूड़ो केस आयो अथसि। असांजो भाउ मुंहिंजो कढी ॾे, भाउ मुंहिंजो कढी ॾे, बस पोइ असां न खपे, मुंहिंजो भाउ कढी ॾे असांखे। जबकि दूसरी जानिब रोज़ाना की बुनियाद पर बढ़ती हुई बदअमनी और लाकानूनियत को मद्देनज़र रखते हुए कई शरीफ शहरी दूसरे इलाकों में जाकर बस जाने को तरजीह दे रहे हैं, जो कि शदात कोट के मुस्तकबिल के हवाले से लम्हा फिक्रिया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।